يعلموا أن الله छा नथा ॼाणो छा बेशक अल्लाह आहे रिज़्क़ खे कुशादो कंदड़ो फरमाई लिमन यशाउ जंहिंजे लाइ रिज़्क़ खे कुशादो करे मर्ज़ीअ जो मालिक आहे व यक़दिरु जंहिंजे लाइ तंगी करे अल्लाह मर्ज़ीअ जो मालिक आहे तंहिंजे करे जहिड़ी हालत में आहे इंसान रब जी रज़ा सम्झी करे हुन ते ख़ुशि रहे कॾहिं बि नाशुक्री न करे नाफ़रमानी न करे इहो रिज़्क़ खे कुशादो करणो बि कंहिंजे लाइ रिज़्क़ खे कुशादो करे अल्लाह आज़माईंदो आहे कंहिंखे वरी तंगी ॾेई करे अल्लाह आज़माइण फरमाईंदो आहे कंहिंखे रिज़्क़ कुशादो ॾेई करे हुन में आज़माईंदो त ॾिसां ख़ैर ख़ैरात कढे थो हिन रिज़्क़ जो हक़ अदा करे थो नथो करे जेकॾहिं रिज़्क़ जो हक़ अदा कई त पोइ हिन जे लाइ नेमत आहे जेकॾहिं रिज़्क़ जो हक़ अदा न कई त पोइ इहो ई रिज़्क़ हुन जे लाइ वबाल ऐं तबाही आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम قل اللهم فاطر السماوات والأرض عالم الغيب والشهادة أنت تحكم بين عبادك فيما كانوا فيه يختلفون ولو أن للذين ظلموا ما في الأرض جميعا ومثله معه لافتدوا به من سوء العذاب يوم القيامة وبدا لهم من الله ما كانوا يحتسبون ما لم يكونوا يحتسبون وبدا لهم سيئات ما كسبوا وحاق بهم ما كانوا به يستهزئون فإذا مس الإنسان ضر دعانا ثم إذا خولناه نعمة منا قال إنما أوتيته على علم بل هي فتنة ولكن أكثرهم لا يعلمون صدق الله العلي العظيم اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मां सूरत ज़ुमर जी 46 नंबर आयत खां तिलावत आहे अल्लाह साईं हिन आयतुनि जे अंदरि ॿुधाइण फरमायो त ज़मीन ऐं आसमान जो बग़ैर कंहिं बि नमूने जे बग़ैर कंहिं बि नक्शे जे पैदा करण वारी ज़ात अल्लाह जी आहे ऐं ग़ैब जो इल्मु ॼाणंदड़ ज़ात बि अल्लाह जी आहे ज़ाहिर जो इल्मु ॼाणंदड़ ज़ात बि अल्लाह जी आहे ऐं अल्लाह तबारक व तआला फ़ैसिलो फरमाईंदो पंहिंजे ॿारनि जे विच में जेके बि इख़्तिलाफ़ कनि था पोइ चाहे उहो इख़्तिलाफ़ हुन जो दुनिया जो इख़्तिलाफ़ हुजे दीन जो इख़्तिलाफ़ हुजे अल्लाह पाक आख़िरत जे अंदरि सभिनीनि जो फ़ैसिलो करणु फरमाईंदो ऐं उन खां पोइ फरमाईं त जेके माण्हू ज़ुल्म कनि था ज़मीन में जेके बि मालदार ज़ुल्म कनि था ग़रीब ज़ुल्म कंदो त उनजो बि हिसाबु थींदो पर जेकॾहिं मालदार ज़ुल्म कंदो अक्सर चूंकि घणो करे ज़ुल्म उहो कंदो आहे जेको ताक़तवर हुजे या मालदार हुजे ज़ाहिर आहे माल जे करे ताक़त ईंदी आहे जंहिंजे करे माण्हू ज़ालिम थी बणिजंदो आहे फरमाईं त दुनिया में जेकॾहिं ज़ुल्म कई आख़िरत जे अंदरि सॼी ज़मीन खे सोन सां भरे करे बि अल्लाह वटि पेश करे तॾहिं बि इन जे ज़ुल्म जो बदिलो आख़िरत में इहो न थींदो इनखे हिसाबु पंहिंजो ॾियणो पवंदो अल्लाह तबारक व तआला वटि इंसाफ़ आहे ईअं न आहे त ज़ालिम ज़ुल्म कंदो त पंहिंजे पैसे जे बलबूते ते जीअं दुनिया जे अंदरि पंहिंजे ज़ुल्म खे ढके थो वञे पंहिंजे इन ॾाढ खे पैसे जे करे पोइ खणी ताक़तवर खे पैसो ॾेई करे या उनजी चटियूं भरे कीअं बि करे मामिलो हल थो करे वञे आख़िरत जे अंदरि अल्लाह फरमाए त इहो हिसाबु न हलंदो आख़िरत जो हिसाबु इहो हूंदो जंहिंसां ज़ुल्म कंदो अल्लाह तबारक व तआला उनखे उनजा गुनाह हिन जी ॻिचीअ में हिन जूं नेकियूं उन वटि जेके हिन नेकियूं कमायूं हूंदियूं अल्लाह सां फरमाईंदुसि इहे पंहिंजूं नेकियूं ॾेसि छो त दुनिया जो सिको जेको हुयो उहो त हुयो पैसो आख़िरत जो सिको आहे अल्लाह पाक वटि नेकियूं ऐं बुरा अमल नेकियूं हुन जे खाते में हली वेंदियूं मज़लूम जे खाते में ऐं मज़लूम ऐं जेकॾहिं ज़ुल्म अञा वधी वियो त मज़लूम जूं जेके बुरायूं आहिनि उहे कढी करे हिन जी ॻिची वेंदियूं आहिनि अल्लाह सां फरमाए त लफ़्तदो बिही फरमाईन ज़मीन खे सॼो माल सां सोन सां भरे करे अल्लाह वटि पेश करे तॾहिं बि अल्लाह उन जे ज़ुल्म जे बदिले में इन शइ खे क़बूल न फरमाईंदो उनखे पंहिंजे अमल सां ऐं पंहिंजे जेकॾहिं उन वटि नेकियूं न हुजनि त पोइ वरी अल्लाह पाक उनखे सज़ा ॾेई करे इनखे जहन्नम में विझी करे उनजो बदिलो अल्लाह पाक उनजे ज़ुल्म जो बदिलो उनखां वठणु फरमाईंदो जहन्नम में साड़े 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 तकलीफ़ूं ॾेई करे अल्लाह पाक पोइ उनजो बदिलो उनखां वठंदो दुनिया जे अंदरि मां तोखे मोहलत ॾिनमि तोखे ताक़त ॾिनमि इन जे करे त तूं ज़ुल्म कर अल्लाह फरमाए त आख़िरत जे अंदरि अल्लाह वटि हिसाबु किताबु आहे अल्लाह वटि इंसाफ़ आहे
अल्लाह पाक वटि आदिल आहे। तव्हां यकीन रखो दुनिया जे अंदरि जेकॾहिं तव्हांजे मथां का तकलीफ़ आहे अल्लाह पाक वटि तव्हांजी इहा तमामु तकलीफ़ूं जेके आहिनि ज़ाइल थी वेंदियूं। रब कंहिंखे बि न छॾींदो, चाहे केॾो बि ताक़तवर हुजे, ज़ालिम हूंदो, ज़ुल्म कंदो, अल्लाह पाक हुन खां आख़िरत जे अंदरि हिसाब वठंदो। कारून जेको आहे पंहिंजे इन माल ते तमामु घणी जेका आहे राउनत ॾेखारींदो हो, रियाव कंदो हुयो, ॾेखारींदो हो त मूं वटि माल आहे, मां माल जे बलबूते ते सभु कुझु करे सघां थो। ऐं वरी चवंदो हो त हीउ माल जेको आहे मां पंहिंजे इल्म सां ऐं पंहिंजे हुनर सां कमायो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो त इन्हनि ज़ालिमनि खे ॿुधायो त तव्हां खां पहिरियां बि अहिड़ा मालदार, अहिड़ा ताक़तवर गुज़री चुका, अॼु उन्हनि जो दुनिया जे तख़्ते ते नालो निशान ई न आहे। ऐं हूअं बि इंसानु जेकॾहिं ॾिसे त जेको इंसानु बग़ैर कंहिंजे हमदर्दीअ जे, बग़ैर इंसानियत सां भलाईअ जे सिर्फ़ु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे वेंदो त माण्हू उनजे लाइ इहो त चवंदो त बाबा नेक माण्हू हुयो, चङो माण्हू हुयो, नमाज़ पढ़ंदो हुयो। ज़ुल्म कंदो त माण्हू हुनजे मथां फिटकार कंदा, ॾाढो गंदो माण्हू हुयो। पर जेकॾहिं ॿियनि सां अहसान करे हिन दुनिया खे छॾे वेंदो त पोइ पोयां चवंदा त यार ॾाढो भलो माण्हू हुयो, वाह जो जेको आहे महिनत कंदो हुयो, वाह जी ख़िदमत कंदो हुयो, वाह जो। पोइ ख़िदमत माली ख़िदमत हुजे, पंहिंजे ज़बानी ख़िदमत हुजे, पोइ कहिड़े बि अंदाज़ में ख़िदमत हुजे, जीअं केतिरा माण्हू ख़ैरु कढी करे ख़िदमत करे विया इंसानियत जी। अलाह उन्हनि जे रब साईं कंहिंजी नेकी खे ज़ाहिर न फ़रमाईंदो आहे। इंसान खे हुकुम न आहे त पंहिंजी नेकी खे ज़ाहिर करे, निर्वार करे, रियाव करे ॾेखारे, पर अलाह पाक वरी उनजी नेकी जो उनखे बदिलो ज़रूरु अता फ़रमाईंदो आहे। तव्हां ॾिसो त केतिरा ई दावत ॾींदड़, क़ुर जी दावत ॾींदड़ ऐं उलमा सुलहा बुज़ुर्ग किन जहाद जे अंदरि ज़िंदगी गुज़ारी ऐं किन कंहिं बि जेको आहे मख़सूस इन महिनत जे अंदरि ज़िंदगी गुज़ारी, अॼु उहे हिन दुनिया खे छॾे विया, पर उन्हनि जो नालो अॼु बि अलाह पाक दुनिया जे तख़्ते ते तरो ताज़ा रखणु फ़रमायो। तव्हां न दीन जी महिनत में ॾिसो, साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहे त असांजा इमाम, पर उन्हनि खां बाद में जीअं औरतुनि जे अंदरि राबिया बसरी, न साहबियाणी न छा, पर हुन अमल जे अंदरि अहिड़ो किरदारु अदा कयो जो अॼु बि दुनिया जी औरतुनि जे लाइ तक़वा ऐं परहेज़गारी जे अंदरि उनजो नालो मशहूरु आहे। त दुनिया जे अंदरि इहे भलायूं इंसान जे आख़िरत जे अंदरि ज़ख़ीरो बणिजंदियूं, दुनिया में बि अलाह पाक ज़ख़ीरो बणाईंदो। पर जेकॾहिं हुनजे मुक़ाबले में जीअं कारून, उन वटि दौलत घणी हुई, उन दौलत जे नशे जे अंदरि माण्हुनि जे मथां ज़ुल्म कया, अलाह जो इनकार कई ऐं चई त हे जेको मुंहिंजी दौलत आहे, मुंहिंजे इल्म ऐं हुनर जी दौलत आहे। अल्लाह तबारक व तआला हुनखे ॿुधाइणु फ़रमायो नबी जे ज़रिए सां त ॿुधाए त तोखां अॻु में बि ताक़तवर गुज़रिया, पर अॼु दुनिया जे तख़्ते ते हुनजो नालो निशान न आहे, तुंहिंजो बि नालो निशान न रहंदो। भला नालो निशान रहियो बि सही त फिटकार वारो नालो निशान रहे त कहिड़े कम जो। नालो शोहरत ॿिनि क़िस्मनि जी हूंदी आहे, हिकिड़ी शोहरत हूंदी आहे चङाईअ वारी, ॿी शोहरत हूंदी आहे बुराई वारी। चङाई वारी शोहरत थिए त पोइ इंसान जे लाइ हर कंहिंजे दिलि मां जेका आहे चङाई निकिरंदी, पर जेकॾहिं बुराई वारी जिते नालो हुजे चवंदा त पहिरें नंबर जो अहिड़ो हुयो, इहा शोहरत कहिड़े कम जी। सो अल्लाह फरमाए थो वलौ अन्न लिल्लज़ीना ज़लमू मा फ़िल अर्ज़ि जमीअन व मिस्लहु माअहू लफ़्तदऊ बिही मिन सूइल अज़ाबि यौमल क़ियामह। फरमाईं त जेके ज़ुल्म कनि था, मा फ़िल अर्ज़ि जमीआ, फरमाईं ज़मीन जे अंदरि जेका बि उन्हनि वटि माल ऐं मिल्कियत आहे, व मिस्लहु ऐं अहिड़ी वरी भरे करे बि ज़मीन आणनि, लफ़्तदऊ फिदियो ॾियनि पंहिंजे ज़ुल्म जे मुक़ाबले में या पंहिंजनि बुरनि अमलनि जे मुक़ाबले में। फरमाईं त उन्हनि जो फिदियो बुरे अज़ाब जे मुक़ाबले में क़बूल न कयो वेंदो क़यामत जे ॾींहुं। वबदा लहुम मिनल्लाहि, ऐं फरमाईं त उन्हनि जे लाइ उन्हनि जे अमल जो जेको बदिलो हूंदो अलाह वटि ज़ाहिर थींदो। मा लम यकूनू यहतसिबून, अहिड़ो उन्हनि सां हाल थींदो जंहिंजो इन्हनि खे वहम ऐं गुमान बि न हुयो। इन्हनि खे वहम ऐं गुमान बि न हुयो त असां आख़िरत जे अंदरि अहिड़ा ज़लील थींदासीं, अहिड़ा रुसवा थींदासीं, अहिड़ा ख़्वार थींदासीं। आख़िरत जे अंदरि अलाह पाक वरी हर कंहिंजो उन्हनि जो हिसाब किताब पाण करणु फरमाईंदा। वबदा लहुम सय्यातु मा कसबू, फरमाईं वरी उन्हनि जा अमल बि ज़ाहिर थींदा जिन बुरायूं कमायूं। मा कसबू व हाक बिहिम मा कानू बिही यस्तहज़िऊन, फरमाईं वरी उन्हनि जे अमल, उन्हनि जे साम्हूं इहे शयूं बि ज़ाहिर थींदियूं जंहिंखे दुनिया जे अंदरि इस्तेज़ा कंदा हुआ। पोइ इस्तेज़ा जेको आहे, इस्तेज़ा चइबो आहे मज़ाक उॾाइणु, मस्खरी करणु। पोइ मज़ाक उॾाइणु जेकॾहिं ज़बानी तौर ते हुजे त इहा बि बग़ावत आहे, पर अमली तौर ते मज़ाक हुजे इहा बि जेका अलाह अलाह जे रसूल सां बग़ावत आहे। जीअं तव्हां ॾिसो त मुआशिरे जे अंदरि हज़ारे मुस्लमान, पर अमल करण जे लाइ चंद मुस्लमान जेके आहिनि अमल करण जी कोशिशि कनि था, ॿिया जेके आहिनि ॼण त अमली तौर ते अलाह जे रसूल जे हुकमनि जो मज़ाक था उॾाइनि। अब नौकिरी मिले थी, मज़दूरी मिले थी, पंहिंजो रोज़गार कजे थो त उन में माण्हू उनजा हक़ पंहिंजा कम पूरा करे थो, तॾहिं पघार मिले थी, तॾहिं उनजी मज़दूरी मिले थी न। ऐं हिते जेको आहे अलाह पाक जा हक़ जेके आहिनि मुस्लमान जे मथां लागू थियनि था, उनजे बावजूदि मुस्लमान उन्हनि हक़नि खे अदा करण जे लाइ तयारु न आहे, त ॼण त इहो अलाह जे हुकमनि जी नाफ़रमानी करे थो, ॼण त मज़ाक थो उॾाए, ॼण त रब जे हुकमनि खे पुठी ॾेई बीठो रहे। अल्लाह फरमाए पोइ उन्हनि जो बदिलो उन्हनि खे मिलंदो। फरमाईंदा फ़इज़ा मस्सल इंसान दुर्रुन दअना, जॾहिं हिननि खे तकलीफ़ थी पहुचे त तकलीफ़ जी हालत में अलाह जी ज़ात खे था सॾनि। फ़थुम्मा इज़ा ख़व्वलनाहु निअमतम मिन्ना, जॾहिं असां वरी पंहिंजे तरफ़ खां हिन तकलीफ़ खे हटाए करे नेमत हिननि खे ॾियूं,
उन में चवनि था क़ौल इन्नमा ऊतीतुहु अला इल्मिन, असांखे त इनखे अल्लाह फरमाए त क़ौल इन्नमा ऊतीतुहु, चवंदा आहिनि त असांखे त पंहिंजो इल्मु ऐं हुनुर हुयो, पंहिंजो अकुलु हुयो, जंहिंजे करे हिन बुराईअ मां निकिरी आयासीं। के बुराईअ मां कंहिं आज़माइश मां निकिरंदा न, चवंदा असां त वॾा पाण डॉक्टर हुयासीं, पाण हकीम हुयासीं, पाण होशियार हुयासीं, असां पंहिंजी टेक्निक दिमाग़ जो अकुलु हलाए करे मुसीबत में निकिरी आयासीं। हालांकि इन्हनि मुसीबतुनि मां कढण वारी राति मुंहिंजे अलाह जी हूंदी आहे। अल्लाह तबारक व तआला मर्ज़ी जो मालिक आहे। काइनात जे अंदरि केतिरा इंसान आहिनि, उन्हनि वटि दौलत बि आहे, ताक़त बि आहे, पर रब न चाहे त उन्हनि खे वरी उहा नेमत कॾहिं बि नथी मिली सघे। तव्हां दुनिया जा हुक्मरान ॾिसो, उन्हनि वटि माल बि, दौलत बि, ताक़त बि, हर शइ, पर जेकर उहे जवान थियणु चाहिनि त थी सघनि था, कॾहिं बि नथा थी सघनि। अल्लाह पाक उन्हनि खां जेको आहे खाइण जी नेमत बि खसे छॾी, केतिरा जेके आहिनि पंहिंजे मर्ज़ी जो खाधो बि कोन था खाई सघनि। फरमाईंदा बल हिय फितनतुन वलाकिन अक्सरहुम ला यअलमून, बल्कि इहो फितनो उन्हनि जे लाइ आज़माइश आहे, लेकिन अक्सर माण्हू नथा ॼाणनि, उन्हनि खे ख़बर ई न आहे त अल्लाह पाक हिन जे अंदरि आज़माइश रखणु फरमाई आहे। जॾहिं ॾे बि अलाह थो, दुनिया में हलाए बि अलाह थो, पोइ छो न थोरो वक़्तु कढी करे माण्हू अलाह जी इबादत जे लाइ पंहिंजो वक़्तु सर्फ़ करे। दुनिया जी मसरूफ़ियतूं पयूं हलंदियूं, दुनिया जा कमकार पिया हलंदा, इहे रोज़गार पिया हलंदा, उनजे बावजूदि रब खे अची करे वक़्तु ॾिबो त अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा कबो। अल्लाह जो कानून आहे, तव्हां रब जो शुक्र अदा कंदा त अल्लाह तबारक व तआला तव्हांजी नेमतुनि खे वधाइणु फरमाई। तव्हांजी नेमतुनि खे तव्हां पाण ई ॾिसो, तव्हां घर जे अंदरि महिनत करे का शइ वठी ईंदा, पर जेकॾहिं घर में घर वारा उनजो शुक्र अदा करण जे बजाए, ख़ुशि थियण जे बजाए रहंदो चवनि त हीअ शइ अहिड़ी हुजे अहिड़ी न हुजे हा, त माण्हू चवंदो न त हिकु तव्हांखे नेमत मिली, हुनजो शुक्र अदा करण जे बजाए वरितो, हुन मां कीड़ा कढंदा त चङो भला हिन खां न हुजे हा न भलो। अल्लाह पाक अहिड़ी इहा आज़माइश इंसान खे ॾियणु फरमाई। फरमाईंदा क़द क़ालहा अल्लज़ीन मिन क़ब्लिहिम, यादि रखो इन्हनि खां अॻु में बि इहे माण्हू ईअं ई चवंदा हुआ, पर उन्हनि जो अॼु दुनिया में नालो निशान न आहे। कारून गुज़रियो, फिरौन गुज़रियो, हामान गुज़रियो, इन्हनि खां अॻु में केतिरा ई ताक़तवर उहे बि ईअं ई चवंदा हुआ त असां वटि माल आहे, दौलत आहे, हर शइ आहे, असांखे परवाह न आहे। फरमाए फमा अग़ना अन्हुम मा कानू यक्सिबून, इहा दौलत ऐं ताक़त जेका कमायूं इन्हनि खे कंहिं बि कमु न आई। फ़असाबहुम सय्यिआतु मा कसबू, बल्कि उन्हनि जे बुराइयुनि जो बदिलो उन्हनि खे मिलियो। वल्लज़ीन ज़लमू मिन हाउलाइ सयुसीबुहुम, फरमाए ज़ालिमनि जेके अमल पंहिंजा कमाया उन्हनि खे अनक़रीब पंहिंजे अमलनि जो बदिलो मिलंदो। वमा हुम बिमुअजिज़ीन, फरमाए त पंहिंजे ताक़त या माल जी दौलत जे मुक़ाबले में अल्लाह जे न एतिसाब खे आजिज़ करण वारा न आहिनि। ईअं न आहे त आख़िरत जे अंदरि मालदार हूंदो त अल्लाह पाक वटि उहो पंहिंजो माल वग़ैरह फ़रिश्तनि खे ॾेई करे या ताक़त विराए करे पंहिंजो अज़ाब हल्को कराईंदी न हूंदो। जीअं दुनिया में किथे बि माण्हू फासंदो, पोइ अदालत खे या जेको आहे इदारनि खे माल वाल चटाए करे हेॾा हुन सिफ़ारिश कराए शयुनि खे रुश्वतूं ॾेई मामला पंहिंजे लाइ सिधा कराए वेंदो, आख़िरत जे अंदरि इहो न हलंदो। फरमाईंदा अवलम यालमू अन्नल्लाह, छा नथा ॼाणो छा बेशक अल्लाह आहे रिज़्क़ खे कुशादो कंदड़। फरमाई लिमन यशाउ, जंहिंजे लाइ रिज़्क़ खे कुशादो करे मर्ज़ीअ जो मालिक आहे। व यक़दिर, जंहिंजे लाइ तंगी करे अल्लाह मर्ज़ीअ जो मालिक आहे। तंहिंजे करे जहिड़ी हालत में आहे इंसान रब जी रज़ा सम्झी करे हुन ते ख़ुशि रहे, कॾहिं बि नाशुक्री न करे, नाफ़रमानी न करे। इहो रिज़्क़ खे कुशादो करणु बि कंहिंजे लाइ रिज़्क़ खे कुशादो करे अल्लाह आज़माईंदो आहे, कंहिंखे वरी तंगी ॾेई करे अल्लाह आज़माइण फरमाईंदो आहे। कंहिंखे रिज़्क़ कुशादो ॾेई करे हुन में आज़माईंदो त ॾिसां ख़ैर ख़ैरात कढे थो, हिन रिज़्क़ जो हक़ अदा करे थो नथो करे। जेकॾहिं रिज़्क़ जो हक़ अदा कई त पोइ हिन जे लाइ नेमत आहे, जेकॾहिं रिज़्क़ जो हक़ अदा न कई त पोइ इहो ई रिज़्क़ हुन जे लाइ वबाल ऐं तबाही आहे। तकलीफ़ कयो, अल्लाह खे त इल्मु आहे न, अलीम बिज़ात सुदूर आहे। रब ॼाणे पियो असांजी आदतुनि खां त जेकॾहिं इन्हनि खे मां माल ॾिनुमि न, अहिड़ा चोटी जा बख़ील थींदा जो न ज़कात कढंदा न वरी सदको कढंदा। इन जे करे रब महिरबानी कई जो अहिड़े आज़माइश खां असांखे बचाए छॾी। इन में बि रब जी हिकमत आहे। अल्लाह पाक पाने सां 70 माण्हुनि खां जेको वधीक प्यार करणु फरमाईंदो आहे न, इन में बि अल्लाह तबारक व तआला जी हिकमत आहे। रब कंहिंखे ग़रीब रखियो, ग़रीब रखी करे अल्लाह हुनखे आज़माइण फरमायो त ॾिसां ग़ुरबत जी तंगी जे बावजूदि बि जेको आहे सब्र करे थो या नथो करे। ऐं वरी कंहिंखे वरी माल ॾेई करे, कुशादो माल ॾेई करे वरी आज़माई त ॾिसां इहो शुक्र करे थो या कोन थो करे। फरमाईंदा इन फी ज़ालिका लआयातिन लिक़ौमी युमिनून, इन्हनि आयतुनि जे अंदरि ईमान वारनि जे लाइ अल्लाह निशानियूं रखणु फरमायूं। ईमान वारा मञींदा त क़ुर खे, ईमान वारा न, बेईमान त उहो ई ख़ाली आहिनि। तंहिंजे करे इन क़ुर जी हरारत, क़ुर जी जाज़िबियत ऐं क़ुर जो अमल उहो ई महसूसु कंदो, उनखे इन जो करंट क़ुर जो महसूसु थींदो जंहिंजे अंदरि ईमान जी जेका आहे चिमनी ईमान जो ॾीओ बाक़ी हूंदो, रोशनी बाक़ी हूंदी। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।